मोहर्रमुल हराम जे मातमी जुलूस में हज़रत इमाम हुसैन ऐं करबला जे शहीदन के भेटा पेश शहदादपुर में पिण मोहर्रमुल हराम जे सिलसिले में अज़ादारनि जा प्रोग्राम वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मुंतक़िद कया विया। उन सिलसिले में मरकज़ी मातमी जुलूस हुसैनी इमाम बारगाह मां बराम थियो, जंहिंमें सवें अज़ादारनि शिरकत करे हज़रत इमाम हुसैन ऐं करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई। जुलूस पंहिंजे मुक़रर रस्तनि तां गुज़रंदो मुख़्तलिफ़ चौकनि ऐं बाज़ारनि मां थींदो लतीफ़ पार्क वटि पहुतो, जिते अज़ादारनि पारां सीना ज़नी ज़ंजीरुनि जो मातम ऐं गुर्ज़नि जो मातम कयो वियो। या हुसैन जी सदाउनि सां फ़िज़ा सोगवार बणियल रही ऐं शिरकत कंदड़ करबला जे शहीदनि सां पंहिंजे अक़ीदत जो इज़हार कयो। उन मौक़े ते समाजी वर्करनि, मुख़्तलिफ़ सियासी ऐं मज़हबी तंज़ीमनि पारां अज़ादारनि लाइ सबीलनि ऐं ॿियनि सहूलतुनि जो इंतज़ाम कयो वियो, जॾहिं त सिम्स इस्पताल शहदादपुर ऐं करीमा मस्जिद छुटो जे ताउन सां तिबी कैंपूं पिणु क़ाइमु कयूं वयूं, जिते डॉक्टरनि पारां पैरामेडिकल अमले अज़ादारनि खे मुफ़्त तिबी इमदाद ऐं दवाऊं फ़राहम कयूं। मुक़ररीन ऐं ज़ाकिरनि पंहिंजे ख़िताबनि में चयो त हज़रत इमाम हुसैन ऐं संदन जान निसार साथिन इस्लाम जी बका, हक़, इंसाफ़ ऐं इंसानियत जी सरबुलंदीअ लाइ करबला जे मैदान में लाज़वाल क़ुर्बानियूं ॾिनियूं। इमाम हुसैन ज़ुल्म, जिबर ऐं बातिल आॾो झुकण बदिरां शहादत खे तरजीह ॾिनी। दुनिया उहो पैगाम ॾिनो त हक़ ऐं सच जी राह में हर क़ुर्बानी क़बूल आहे। शहर में जुलूस जी सिक्योरिटीअ लाइ पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि पारां सख़्त इंतज़ाम कया विया, जॾहिं त अज़ादारनि जा समूरा प्रोग्राम पुरअमन माहौल में इख़्तिताम पज़ीर थिया। हज़रत इमाम हुसैन जे अज़ीम क़ुर्बानियुनि खे यादि कंदे शिरकत कंदड़नि मुल्क जे अमन, तरक़ी ऐं ख़ुशहालीअ लाइ ख़ासि दुआऊं पिणु घुरियूं।